नाज़रीन, पनवा किल वेझो ॻोठ साले सांगी वासियुनि पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे करप्ट एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी अपील कई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अयाज़ शेख। जी अयाज़ जी पनवा किल भरिसां ॻोठ साले सांगी जे रवासियुनि घोटकी पुलिस जी ज़ियादतियुनि घरनि में भञडरा औरतुनि ते तशद्दुद ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतिजाज कयो वियो आहे। हिते ॻोठाणा मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं उन्हनि जो छा मुतालबो आहे। घर वेठो हुअमि, गद ॿई दर लथल आहे, का अमल ख़बर पई त 40-50 पुलिस वारा अची मुंहिंजे ॿारनि खे मूंखे तो वटि जवाबदार आहे। मां चयो मां वटि जवाबदार त ॾिसो हे घर पिया अथव ख़ाली, पोइ मुंहिंजी पेटियूं भॻाऊं हे हो को बि हथु न आहिनि। ॿारनि खे हेॾे होॾे धिका धूणा ॾियणु वठणु तमामु तंग करे छॾियऊं। पोइ असां त रोज़े मां उथियासीं त असां पाण परेशान थी विया त हे चकर छा जवाबदार काॾहं जा फिरियादी घोटकी जा असां तालके पने अकल जा तमामु परेशान थी पियासीं। चयो त हे चकर छा घोटकी जी पुलिस असांजो सामान खणी वई आहे बग़ैर परमिशन जे। हिते उहे पाण में अटकिया आहिनि ॿाहिरि। उन जी घरवारी के छोकिरे जी माउ खे जंहिंजी कढई पुलिस, उन 27 जनवरी ते उन जी माउ खे इन जे पीउ तेज़ाब हारे मथां बाहि ॾेई उन खे साड़ियो हुयो। उन जे पलांद वरितो आहे छोकिरे, उन छोकिरो मारियो अथई जेको गॾु हुयो उन जी माउ खे मारण में। अॼु उन जी कढ पुलिस असां वटि आई आहे, उहो न असां वटि आयो न कयो। असांखे धक, असांखे लोॾा, असां रोज़े सां धिका खाईंदा वताऊं, पिछाड़ी दर भॻाऊं, असांजियूं सेपियूं भॻाऊं, असांजियूं पेटियूं भॻाऊं। चयोसीं तव्हां ॻोल्हियो, जे लभेव त तव्हां लही वञो, बाक़ी तव्हां असां सां छो था विढ़ो पिया। ज़ुल्म करे छॾियऊं, ॿार असांजा कूकनि पिया, असांखे काई ख़बर कान हुई। ॿुधई न विढ़िया पाण में, कया पाण में, असां त चोरी कान कईसीं। असांजे कुराड़नि खे नंढनि वॾनि खे चिंबड़ी पिया, असां बि चिंबड़ी पियासीं। असां चयो असां खूनी माण्हू न आहियूं, हे कहिड़ो जर्जलो आहे, जाॾो काॾो पुलिस वेड़े वकोड़े वई। असां जीअं असां जिन खे डुकाइनि त असां पुॼूं, असांखे धिको ॾियनि त होॾे किरूं वञी असां लांबूटा खाधानी, मारा खाधियूं। छो असांखे बिना गुनाह असांजी ॾबख्यानी, असां न चोरनि जा ज़िंदगी काई साबिती न लधी अथनि असांजे घर मां, असां सां नाजाइज़ी कई अथनि। जी हिते ॻोठाणनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त घोटकी पुलिस बिला जवाज़ घरनि ते चढ़ाई करे घरनि में पयल अल तल सामान, सोना ज़ेवर, अनाज, हंध बिस्तरा ऐं माल चौपायो माल काए करे हितां खणी वई आहे। हिननि DIG सखर, SSP सखर ऐं SSP घोटकी समेत वस वारनि खां घुर कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे।